शुक्र आहे तोखे होश अची वियो ज़ीनत। हाणे ये ज़ालिम बची न सघंदा। जिन तुंहिंजो इहो हशर कयो आहे, अल्लाह पाक हक़ वकील आहे, तोसां ज़रूर इंसाफ़ कंदो। अमड़ मुंहिंजी ज़ीनत सां एतिरो न ॻाल्हाए। जॾहिं हूअ सिहतयाब थी वञे न, पोइ हुन सां दिलि भरियूं ॻाल्हियूं कजां। चाचा तव्हां ॼाणो था त मां ज़ीनत जे लाइ केॾी फ़िक्रमंद हुयसि, केॾी परेशान हुयसि। मां अल्लाह खां दुआऊं ॾाढियूं घुरियूं ऐं मुंहिंजियूं दुआऊं क़बूल थियूं। चाचा सावण, तव्हां भले उताक ते वञो, मां ज़ीनत सां वेठी आहियां। मां उताक में वञी छा कंदो धीअ? मुंहिंजी रुगो रब खे इहा दाह आहे। हाय दुनिया जे दरनि तां त मां घणो मायूस थी चुको आहियां धीअ। चाचा सावण, मुसीबतूं, परेशानियूं ऐं हादसा ज़िंदगी जो हिस्सो हूंदियूं आहिनि। ज़िंदगी जा हादसा इंसान खे मज़बूत कंदा आहिनि। गर्मियूं सर्दियूं सिर ते सहण खां पोइ वण ॿूटा ऐं वलियूं गुल झलींदियूं आहिनि। इहो त सच आहे बचा, पर पेरनि में लताड़ियल वलनि खे साए थियण में वक़्तु लॻी वेंदो आहे। मुंहिंजी न्याणी वीचारी ज़ीनत गणतिन में गरियल वण में वेढ़ी लॻल वण जहिड़ी थी वई आहे। सावण फ़कीर, आऊं अमीन तौर खान बहादुर जे चवण ते तोखां ज़ीनत जो बयान वठण आयो। चाचा धणी बख्श, ज़ीनत जी तबियत ॻाल्हाइण जहिड़ी न आहे। बाबा तव्हां हितां वञो, असांखे कुझु ॻाल्हाइणो आहे। ज़ीनत दी, तो मथां जंहिं ही ज़ुल्म कयो आहे न, खान बहादुर उनखे असुल कोन बख़्शींदो। तूं मूंखे ॿुधाए त तोसां इहा अन्याय कंहिं कई आहे? बस कर, बंद कर पंहिंजो इहो रोज़ ई राड़ो। ऐं मुंहिंजी ॻाल्हि थोरो गौर सां ॿुध। मुंहिंजी तोसां का बि दुश्मनी कोन्हे। मां तोखे आज़ाद करे छॾींदुसि। मुंहिंजे बदिले बस तूं मूंखे ख़ुशि कर। दौलत चवंदी दौलत ॾिनोमांइ, पैसा चवंदी पैसा ॾिनोमांइ, पोइ तोखे आज़ाद करे घर मोकिलींदुसि। वेरुन जी वस्ती, वेरुन जी वस्ती। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंह टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।